सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ब्या बिव्या मां बि दरबार ते थो वञा, ॿिया बिव्या मां बि दरबार ते थो वञा, दिलि रुबा जे तॾे ते दुआ वास्ते के पुना के पुॼी के त पिया था पुॼल पीर जे ॻोठ में इल्तिजा वास्ते, ॿिया बिव्या मां बि दरबार ते थो वञा, दिलि रुबा जे तॾे ते दुआ वास्ते के पुना के पुॼी अणठयल क़िस्मतूं कुल हिते थियूं ठहण, रहबर जा बि रहबर उते था रहण, अणठयल क़िस्मतूं कुल उते थियूं ठहण, रहबर जा बि रहबर उते था रहण, मूं ॿुधो आत मुंहिंजन मिठन मुर्शिदा, मूं ॿुधो आत मुंहिंजन मिठन मुर्शिदन, ख़ैर जारी कयो हा ख़ुदा वास्ते के पुना के पुॼी के त पिया था पुॼल पीर जे ॻोठ में इल्तिजा वास्ते, ॿिया बिव्या मां बि थो लजपाल खे लोक ॻोल्हे लहे, सूरियां खां बि सूर उते थो रहे, मां अकेलो नहां जो हलां थो मगर था हलनि सव सव साईं सदा वास्ते के पुना के पुॼी जॾहिं नज़र नील ते थी परे खां पवे, भेज पीर साईं पागा रात हर को चवे, जॾहिं नज़र नील ते थी पवे, जॾहिं नज़र नील ते थी परे खां पवे, पीज भेज पीर साईं पागा रात हर को चवे, अॼु सखर खैरपुर खां त सामुं सफ़ा गौस जो लॻे बंद हर गज़ा वास्ते, ॿिया बिव्या मां बि साब मूं साधणे जा सभई शहर थिया, ख़ैर अहिड़ो मिलियो जो वञी ख़ैर थिया, हित बिहड़ गंज थी विया मुंहिंजे कान शल लहज़ में बि लहंदा शफ़ा वास्ते के पुना के पुॼी किंगरियाऊं में हेल साईं ॾिठुम, बचड़ सूदो ॿधी मां बि बाहूं बिठुम, ओ ग़ुलाम नबी कीअं अचणो थियो अथई, पाण प्यारे घुरायो पुछा वास्ते के पुना के पुनी।